नाज़रीन, सखर में ख़बर शामिल कंदासीं। हफ़ीज़ लाशारी जी मरकज़ी तंज़ीम ताजरान पाकिस्तान के नायब सदर सखर स्मॉल ट्रेडर्स के सदर हाजी मोहम्मद जावेद मेमन ताजर सेक्रेटरी गोल्ड सेंटर सराफा बाज़ार में सखर स्मॉल ट्रेडर्स के सरपरस्ती आला हाजी गुलाम शबीर भुट्टो जनरल सेक्रेटरी मोहम्मद आमिर फारूकी से गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जूं मईशत की मज़बूती जी लाइ पॉलिसियूं समझ खां ॿाहिरि आहिनि। जै मुल्क में वापारी बिरादरी के सहूलतों मुयसर न ईंदियूं उतां जी मईशत कीअं मज़बूत थी सके थी। हुकूमत वापारी बिरादरी सां गॾु मुशावरत खां पोइ FBR ऐं ॿियनि टैक्स के हवाले सां पॉलिसियूं मरतब करे वापारी बिरादरी मुल्की मईशत की तरक्की में करंघे जी हडी की हैसियत रखे थी। वापारी बिरादरी हमेशा हुकूमत से ताउन कयो आहे, पर अफ़सोस FBR गैस बिजली ऐं म्यूनसिपल जा खाता वापारी बिरादरी के पंहिंजो गुलाम समझनि था। जॾहिं चाहिनि उन्हनि ते नाजायज़ टैक्स मढ़े छॾींदा आहिनि। सखर समेत अंदरून सिंध में सेबको पारां बिजली जे डिघे गैर ऐलानियल लोड शेडिंग करे सनअत ऐं तिजारत कारोबार के मफलूज करे छॾियो आहे। महांगाई, बिजली ऐं उन में ॻरा टैक्स अदा करण के बावजूद सार्फिन के बिलन में नाजायज़ डेडिकेशन वापारिन ऐं शहरिन की ज़िंदगी अज़ाब बणाए छॾी आहे। उन मौके ते सखर स्मॉल ट्रेडर्स के हाजी गुलाम अब्दुल कादिर शेवानी, बाबू फारूकी, तारिक अली मीरानी, डॉक्टर सईद एवान ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ।